जैकमाबाद में पुलिस मुकाबले में नौजवान न्याज़ अहमद पुत्र दुर मोहम्मद जखरानी मुबैना पुलिस मुकाबले में मारिजी वियो। वारसन पारां पुलिस खिलाफ लाश बाईपास ते रखी धरणो हंयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जैकमाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जैकाबाद में ॾोहारिन पुलिस जो का जुड़तू मुक़ाबले में नौजवान के जो का मारियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस जो का दावा करे पई त जेको नाले न्याज़ जेको जखराणी आहे उन में जो का त असां पुलिस ऐं विच में जो का मुक़ाबिलो जेको आहे थियो आहे। ऐं मुक़ाबले में दौरान उनखे जो का असां ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं हिन वक़्तु जॾहिं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गिरफ़्तार थियल जेको जवाबदार न्याज़ नाले सां जखराणी उनखे पुलिस जो का त उनजा वारिस ॿुधाइनि पिया त उनखे पकिड़े जो का उनखे उन्हनि हाफ़िराए जो का त कयो आहे। हाफ़िराए दौरान उनजी जेका रत आहे उनखे ज़्यादा रत अचण जे करे जेको नौजवान आहे उहो जो का त फ़ौत थियो आहे। हिन वक़्तु फ़ौत थी वियल नौजवान जा जेके वारिस आहिनि उन्हनि जो का त जैकाबाद जो जेको बाईपास रोड आहे उते उन्हनि जो का पुलिस जे ख़िलाफ़ जो का उन्हनि सख़्तु एहतजाज करे उन रोड जो का बंदि करे छॾियो आहे। उन्हनि जो का त ॿुधायो आहे त पुलिस असांजो जेको नौजवान न्याज़ नाले सां उहो जो का शार आयो उनखे पुलिस पकिड़े उनखे जो का हाफ़िराए करे उनखे जो का त कूड़ो जो का जुड़तू मुक़ाबिलो जो का पुलिस ॾेखारियो आहे। मेहरबानी जमील, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।